बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। आऊं आहियां सिंगर निगहत नाज़ ऐं जीअं त अॼु सुबुह नवाब शाह चैनल जो को पेज आहे उन तां मुंहिंजी ख़बर हलाई वई आहे त निगहत नाज़ जो एक्सीडेंट थी वियो आहे ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह मौला जा करम आहिनि, अलाह जो शुक्र आहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं तव्हां सभिनि जे साम्हूं आहियां। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे जेके बि अहिड़ियूं पोस्टूं रखनि था न, त महिरबानी करे ईअं न कयो। तव्हांजी इन नंढड़ी ॻाल्हि जे करे, ख़ैर असांजे लाइ वॾो मसइलो आहे, तव्हांजे लाइ मज़ाक़ आहे, छो जो सोशल मीडिया खे माण्हुनि मज़ाक़ करे वरितो आहे। सो ईअं करण सां मुंहिंजी अमड़ वीचारी अॻे ई दिलि जी मरीज़ आहे ऐं उन्हनि खे जीअं ख़बर पई त उन सां कुझु बि थी सघे पियो। अलाह साईं मुंहिंजी माउ खे हयाती ॾे। ॾिसो, महिरबानी करे कंहिं सां बि इहे रांदूं न खेॾो। त मुंहिंजी गुज़ारिश आहे ईअं न कयो। ऐं तव्हांजी एतिरी ॻाल्हि जे करे वॾा मसाला थी सघनि था। सो मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं सभिनि जी महिरबानी, जिन्हनि जिन्हनि मूंखे फ़ोन करे मूंखां पुछियो, उन्हनि जी मोहबत, उन्हनि जो प्यार, उन्हनि जी महिरबानी लख कुर्ब। ऐं मौला हुसैन तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, असांजे सिंध वासियुनि खे। सो जेके बि फेक आइडियूं हलाइनि था ऐं उहो ग़लति ख़बरूं हलाइनि था, महिरबानी करे ईअं न कयो। इहे पंहिंजूं हरकतूं बंदि कयो, महिरबानी। थैंक यू।